पानी ते धाड़े खिलाफ सिंध में भरपूर एहतजाजी तहरीक जारी है। केनालन खिलाफ शागिर्द उस्ताद वकील सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। अहम ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। पानी ते धाड़े खिलाफ सिंध में भरपूर एहतजाजी तहरीक जारी है। केनालन खिलाफ शागिर्द उस्ताद वकील सहाफ़ी सियासी समाजी कारकुन तोड़े बारड़ा रोडन ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया आहिनि। मेहर, अमनाबाद, जाती, सन ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि, जॾहिं त मीरपुर साकरो जे शहर बुहारा में बि तकरारी केनालनि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई आहे। अहम ख़बर है। पानी धाड़े खिलाफ सिंध में भरपूर एहतजाजी तहरीक जारी है। केनालन खिलाफ शागिर्द उस्ताद वकील सहाफ़ी ऐं ॿियनि धुरियुनि एहतजाजी तहरीक कई है। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़ननि जे नंढनि वॾनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया आहिनि। मेहड़, अमनाबाद, जाती, सन ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मीरपुर साकरो जे शहर बुहारा में भी तकरारी केनालनि खिलाफ शटरबंद हड़ताल कई वई है। अहम ख़बर है। पानी धाड़े खिलाफ सिंध में भरपूर एहतजाजी तहरीक जारी है। केनालन खिलाफ शागिर्द उस्ताद वकील सहाफ़ी सियासी समाजी कारकुननि तोड़े बारड़ा रस्तनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़ननि जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि।